सदोरी सदोरी छो अम्मा रात पारू थी दाल खाधी हो छा? न मासी, रात त अच्छो भत खाधो हुयो। ओए अम्मा ही लगी पई अथई, छो खैर ताई उल्टियूं थी पयूं थई? थी सके तो बदहाज़मो थियो हुजे। ना अम्मा ना, ये बदहाज़मे वारा नमूना ही कोन आहिनि। अल्लाह साईं तू खैर कजा। मूंखे मिड़ी दाल में कारो लगे पियो। दाल में कारो छा मतलब मासी? मतलब साफ ज़ाहिर है चांवर माई हाणे एड़ो बदहाज़मो तो कोन कंदा। पो अलाए छो मूंखे उल्टियूं थियूं मासी? ये मूंखां थी पुछी, ख़बर त पाण खे बि अथई, जेकर पुछी थी त ॿुधायई थी। अम्मा मूंखे लगे थो त तूं उम्मीद सां आई। केड़ी उम्मीद मासी? बोले हाणे नंढड़ी के मतलब बाऊ समझाया। पेट सां ही पेट सां। मासी यो ॻाल्हाई छा थी? मां उम्मीद सां कीअं थी सघां? तोखे त ख़बर आहे मासी, मां गैर शादीशुदा आहियां। आए हाय अम्मा ॻाल्हि ॿुध। हाँ ही जेके मूं वार उस में अच्छा न कया आहिनि, माण्हू खे ॾिसी सुञाणे वेंदी आहियां। हाणे मूंखां ॻाल्हि न लिका, सच ॿुधाए, ॻाल्हि पधरी कर। ऐं जेकॾहिं मूंसां तूं सच ॻाल्हाईंदी न त तोसां गॾु आहियां, ये पेट साफ़ करे छॾींदी सही। ख़बरदार मासी, एड़ा इल्ज़ाम मुंह ते न हण। मुंहिंजो बदहाज़मो ख़राब थी सघे तो, बाकी एड़ियूं ॻाल्हियूं न कर मूंसां। इहो थी नथो सघे त मां उम्मीद सां हुजां। ईअं न ॻाल्हाए मासी। कान मुड़ंदी, मर्ज़ी जी मालिकाणी आहे अम्मा। हाणे दिलि चवई त खणी पेट साफ़ करा, नथो चवई भली ॼणे ॾी न, खेॾाइनिसि कुॾाइनिसि, नालो रोशन थींदो तुंहिंजे भाउ ऐं पीउ जो। कंध खणी हलंदा। ओ भाउ अल्लाह साईं ॼाई ज़ात जी इज़त रख मुंहिंजा मौला। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।